दोस्तों अस्सलाम वालेकुम। ईरान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे। उते घणे वक़्त खां वठी मतिलबु ॾिघे अरसे खां शहनशाहियत में ऐं शहनशाहियत रही आहे, पर दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीब जो नालो ईरान आहे। उन ईरान में जॾहिं शहनशाहियत जो ख़ात्मो थियो त पोइ ईरान सॼी दौर में जेके 40-50 साल थिया आहिनि साम्राज्य जी तसलत में रहियो, साम्राज्य जे अख जो कंडो रहियो। साम्राज्य उनखे मुख़्तलिफ़ बहाननि सां निशानो बनाईंदो रहियो ऐं उनजो जीअण जंजाल करण जी कोशिशि कई वई त हू ईरान तबाह थिए। पर ईरान जा जेके वतन दोस्त माण्हू, गैरतमंद माण्हू, उन्हनि ऐं उनजी ईरान जी हुकूमत ईरान खे हेसि ताईं बचाईंदी रही आहे। हाणे ताज़ो इसराईल उन ते हमिलो कयो आहे पोयनि ॾींहंनि में, पर ख़तरनाक हमिलो, अहिड़ो हमिलो जंहिंमें उनजा तमामु घणा जेके मिलिट्री जा जेके माहिर हुआ, जनरल लेवल जा माण्हू, उहे क़तलु कया विया। ऐं पर पोइ बि ईरान जेको आहे सो आण मञी ऐं ईरान जवाबी हमले में एॾो त ख़तरनाक हमिलो कयो जो इसराईल जा माण्हू ऐं इसराईल तमामु वॾे नुक़सान थिया। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई त ईरान खे सपोर्ट किथां मिले। असांजे मुल्क पाकिस्तान कल्ह यूएनओ में, यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन में ईरान जी खुलेआम जेका हिमायत कई आहे ऐं उनजो चवणु आहे त ईरान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, उन सां सिर लॻे ऐं उनखे असां अकेलो न छॾींदासीं। ऐं इसराईल जी जेका इहा चढ़ाई आहे गैर क़ानूनी, गैर अख़लाक़ी, बिना बेमक़सदी, बिला जवाज़ जेका चढ़ाई आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। असां पाकिस्तान जे इन मौक़िफ़ जी पाकिस्तान जा समूरा अवाम हिमायत कयूं था ऐं असां पंहिंजे हुक्मराननि खे इहा ॻाल्हि कंदे असां चऊं था त तव्हां असांजे मुल्क ऐं वतन जो ॻाढ़ ऊचो कयो आहे, छो त ईरान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे ऐं असां हिक ॿिए जा भरिजला थींदासीं। ईरान जेको सदियुनि खां वठी हिकिड़ो तहज़ीब जो मर्कज़ रहियो आहे, उन ते जेके नज़रियूं ॼमायूं हुयूं साम्राज्य उहे पसपा थींदे नज़र अचनि थियूं ऐं इसराईल जा माण्हू हींअर या त बेघर थी विया आहिनि या उहे उन्हनि जो दिमाग़ी तवाज़ुन ख़राबु थी वियो आहे। तव्हां टीवी ते चैनल ते ॾिसंदा हूंदव त उहे को नंगो थी थो घुमे, को घरां निकिरी ब्रीफ केस हथ में करे ॿाहिरि भॻो आहे ऐं चए थो झंग में रहंदुसि, इसराईल में तल अबीब में न रहंदुसि। तो साथियो, असांखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे त असांजो मुल्क पंहिंजे पाड़ेसरी मुल्क ईरान सां गॾु शाना बशाना बीठो आहे ऐं असां इहा ई उमेदु रखूं था। असां जेके पाकिस्तान जा माण्हू आहिनि उहे ऐं ईरान जा माण्हू हिकु पुराणी तहज़ीब रखंदड़ ऐं गॾियल सोच जा मालिक आहिनि। हिन वक़्तु असीं सभु हिकिड़ी सोच रखूं था त जेका जंग जा जेका मसरत कई वई आहे उहा नाजाइज़ कई वई आहे, उनखे पसपा थियणु खपे। ऐं इसराईल खे बि दुनिया जहान में मशवरा मिली रहिया आहिनि त बाबा माठ कर, न त तबाह थींदे। पर हाणे इसराईल माठ करे या न करे, पर ईरान ऐं असांजो मुल्क ऐं ॿिया असांजा जेके ख़ैरख़्वाह मुल्क आहिनि उहे ईरान जी जेके तरफ़दारी कनि था उहे अलर्ट रहनि ऐं उहे इसराईल जे कंहिं बि अचानक हमले जी जो जवाब ॾियनि ऐं जवाबी कार्रवाई अहिड़ी कनि जंहिंमां उहो इसराईल पसपा थी वञे। तो साथियो, असां तव्हां सभु पाकिस्तान जा माण्हू बल्कि ॿिया सभु असां जेके बि असां ख़ैरख़्वाह माण्हू आहियूं ईरान जा ऐं अवाम जा ऐं असां बाशऊर माण्हू ऐं जेके बि दुनिया जूं वतन दोस्त ऐं बैनुल अक़वामी पसंदि क़ुवतूं आहिनि उहे ईरान जो साथ ॾियनि ऐं कुझु ॾेई बि रहियूं आहिनि। असां उन्हनि खे सलाम पेश कयूं था ऐं ईरानी अवाम खे असां इहो ॿुधाइण था